नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 68वीं सालगिरह के मौके ते पीपल्स हाउस खिप्रो में एक तकरीब कोठाई वई है। तकरीब में पीपी तालके खिप्रो के जनरल सेक्रेटरी उमर गुल हिंगोरजो, तालका सदर हाजी अमानल्ला मरी, सिटी सदर हाजी इम्तियाज़ हसन दर्स, वज़ीर आला सिंध के सलाहकार रियाज़ हुसैन शाह खुरासानी, लेडीज़ विंग ज़िले सांगड़ की सदर रुखसाना शर, वसीम काइम खानी, MNA शाज़िया मरी के फर्जंद उसामा मरी समेत पीपी के बेन अगवान कारकुनन वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 68वीं सालगिरह जो केक काटियो वियो। इन मौके ते अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त मोहतरमा शहीद असांजे अज़ीम लीडर बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 68 सालगिरह है। उन सालगिरह ते तमाम कारकुन वोटर वडे तादाद में अची शरीक थिया आहिनि। पुराणो असांजो सदर हाजी शमशदीन मरहूम जी जगह ते तमाम हिकिड़े मोहतरमा तो जमहूरियत जी लीडर हुई, एशिया जी लीडर हुई, पाकिस्तानी लीडर हुई, बैनुल अक़वामी लीडर हुई। अहिड़ो शायद ॿियो को लीडर मुश्किल सां थिए। जिए भुट्टो, जिए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो। अॼु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 68वीं सालगिरह पीपल्स हाउस खिप्रो ते मल्हाई पई वञे, जंहिंमें तालका सदर हाजी अमानल्ला खान मरी, साईं रियाज़ शाह स्पेशल असिस्टेंट CM सिंध तारिक मरी, वसीम भाई पुराना पीपल्स पार्टी हाजी सलेमान काइम खानी, कामरेड खुदा बख्शे, ॿिया पीपल्स पार्टी जा वर्कर सभिनी खे मदऊ कयो वियो। ऐं असांखे तमामु वॾी ख़ुशी आहे जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॼु सालगिरह पीपल्स हाउस ते मल्हाइजे पई। पर अॼु हिकिड़ो अफ़सोस आहे त अॼु जेको सदाईं मुंहिंजो भाउ हूंदो अॼु उहो असां गॾु न आहे। इहा हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ, पर ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे जो मोहतरमा जी असीं सालगिरह मल्हायूं। मोहतरमा असांजे लाइ जान ॾिनी। मोहतरमा जेको ई जुदो इक़्तदार जी हुनखे परवाह कोन्हे, इक़्तदार जो अरसो हुन पंहिंजी ज़िंदगी में तमामु घटि रहियो, पर हुनजी पूरी लाइफ जुदोजहद में रही। चाहे उहे जेलूं हुजनि, चाहे कहिड़ी मार्शल लॉ हुजे, मुशर्रफ डिक्टेटर हुजे, चाहे ज़ियाउल हक़ हुजे, कंहिंजे अॻियां मोहतरमा कंधु झुकायो कोन। ऐं असां ऐं तव्हांजे लाइ हेॾे लियाकत बाग में अमर थी वई ऐं अॼु बि ज़िंदा आहे। माण्हुनि चयो त भुट्टो साहिबु हिकिड़े खे मारे ऐं असीं पीपल्स पार्टी खे ख़तमु कंदासीं ऐं हिन जेको भुट्टे साहिबु शऊर न हुनखे ख़तमु कंदासीं। भुट्टे हिकिड़ो चयो त आउं हिकिड़ो भुट्टो न आहियां, पर हीउ सभु अवाम भुट्टो आहे। अॼु तव्हां पाण ॾिसो था त जीए भुट्टो जो नालो अॼु बि गूंजे पियो ऐं इंशाअल्लाह ताला ता क़यामत ताईं गूंजंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सिर्फ़ु पाकिस्तान जी न पर एशिया जी ऐं सॼी दुनिया जी मक़बूल तरीन ऐं बहादुर लीडर हुई। ऐं उन्हनि जी अॼु 68 जेका आहे बर्थडे हुई, जेका असांजे सॼे तालके में सभई असां गॾिजी मल्हाए रहिया आहियूं। हुननि जूं क़ुर्बानियूं जेके आहिनि पाकिस्तान जे लाइ, असांजे अवाम जे लाइ हद खां वधीक आहिनि। हुननि पंहिंजी जान जी क़ुर्बानी बि जेका आहे असांजी अवाम जे लाइ ॾिनी। त असां त अॼु बि अॼुकल्ह जे दौर में अगरि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे हा त हीअ जेका तव्हांजी जेको अॼुकल्ह वक़्तु हले पियो त उनखे हू उन तरीक़े सां सुठे अंदाज़ सां जेको आहे उनखे फेस करे आहे। अॼु जी ही सिलेक्टेड हुकूमत आहे इमरान ख़ान जी अवाम खे महांगाई ऐं जेका बेरोज़गारी ऐं अवाम खे उनजे बोझ तले दॿायो, टैक्सनि जे बोझ तले दॿायो हुअसि। त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका सियासत आहे उहा जेका आहे उहा अवाम दोस्त हुई, उहा ग़रीबनि जे लाइ हुई। ऐं असां त दुआगू आहियूं, अलाह साईं उन्हनि खे सदाईं जन्नत में जायूं ॾे। ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ असां ख़्वाहिश बि रखूं था ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट असांजो प्राइम मिनिस्टर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु थींदो ऐं असांजे मुल्क जो तक़दीर इंशाअल्लाह बदलंदी। जीअं त मां ॿुधाईंदी हलां त एशिया जी अज़ीम हस्ती असांजी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जंहिंखे एज़ाज़ मिलियो मुस्लिम मुल्कनि जी पहिरीं ख़ातून हुई। ऐं उन अज़ीम शख़्सियत जी जेका अज़ीम हिकिड़ो किरदारु हुई असांजे पूरे दुनिया लाइ, मुस्लिम दुनिया लाइ, उनजो अॼु जेको बर्थडे जो ॾींहुं आहे असां हिकिड़ी इंतिहाई माना इंतिहाई प्यार ऐं अक़ीदत सां मल्हायूं पिया ऐं हमेशह मल्हाईंदा आहियूं। ऐं उन जेको अज़ीम हस्ती जो जेको मिशन हो उनखे इंशाअल्लाह ताला अॻिते असां वटकर पंहिंजे चेयरमैन सां गॾिजी अॻिते हली वधीक मज़बूत कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन न्याज़ीअ मां असां पंहिंजी जान छॾाईंदासीं। जीअं त हिन रोटी कपिड़ा मकान जो जेको माण्हुनि जो नारो हो, हक़ जो जेको पीपल्स पार्टी माण्हुनि खे ॾिनो हो न, उहो त रोटी कपिड़ा त फुरे छॾिया आहिनि पर माण्हुनि खे जीअण जो हक़ बि फुरे छॾियो आहे। सो हिन
अमराना हुकूमत मां अलाह असांजी जान छॾाईंदो। असां इहा दुआ था कयूं ऐं इंशाअल्लाह पंहिंजे चेयरमैन जा हथ मज़बूत कंदासीं ऐं पंहिंजी अज़ीम राणी खे अॼु असां अक़ीदत जी भेटा था ॾियूं ऐं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी जी फतेह थींदी। असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो थींदो। बिल्कुल आज 21 जून को मोहतरमा शहीद रानी की बरसी बड़े जोशो अक़ीदत से मनाई जा रही है। बड़े शानदार तरीके से वर्करों ने, जियालों ने, अहदेदारों ने इसमें शिरकत की है। शम्स हाउस खिपरों पे और बहुत बड़ी लोगों का गमे गफीरे, लेडीज़, मर्द, ख़वातीन, बच्चे सब। और मोहतरमा का जो फ़लसफ़ा है वो दिलों पे राज करता है कि ना ये काफ़िला कभी झुकेगा, ना रुकेगा, ना मिटेगा। ये काफ़िला रवां दवां है। पहले दिन से लेकर आज तक इसमें कोई कमी नहीं आई और इंशाअल्लाह आप महसूस कर रहे होंगे दिन प दिन इस काफ़िले में रवानगी आई है। इसके अंदर हमें कोई नहीं झुका सकता। बीबी के जियाले हैं। और जो भुट्टो ने जो कहा है कि ये एक मज़दूर की पार्टी है, ये एक हारी की पार्टी है, ये किसान की पार्टी है, ये गरीबों की पार्टी है, तो गरीबों की पार्टी में आप देखो किस तरह लोग अपने दिलो जान की कुर्बानियाँ पेश करके बग़ैर किसी लालच के इस काफ़िले के अंदर अंधाधुंध शिरकत इख्तियार कर रहे हैं और अंधाधुंध इस काफ़िले की रवानगी तेज़ी से बढ़ती जा रही है। मोहतरमा को जो लोगों को एम्पावरमेंट, वो वुमेंस एम्पावरमेंट पे जो मोहतरमा का जो फ़लसफ़ा है वही फ़लसफ़े के साथ आज हम चल रहे हैं। ये शऊर है, एक उजागर है, एक आज़ादी है, जहन की आज़ादी है। हर लोग, ये एक पीपल्स पार्टी एक वाहिद पार्टी है जिसमें लोगों को आज़ादी है, राय हक़ का बिल्कुल अपना हक़ इस्तेमाल करते हैं। शहीद रानी जिंदाबाद, भुट्टो जिंदाबाद। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे अॼु 68वीं सालगिरह पीपल्स हाउस खिपरो ते असां मल्हाए रहिया आहियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो एशिया जी हिकु अज़ीम अॻुवाण बि, पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बि। शहीद जूं ॾिनल कुर्बानियूं बेमिसाल आहिनि ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको छॾियल मिशन आहे उहो पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो साहब, आसिफ़ साहब उनखे खणी हली रहिया आहिनि। असां कारकुन उन्हनि सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको मिशन आहे, जेको ख्वाबु आहे, उहो इंशाअल्लाह पाए ऐं तकमील ताईं पहुचायो वेंदो। ख़बर आहे त अॼु 68वीं सालगिरह आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी। 21 जून ते जेको हर साल असां जोशो ख़रोश सां मल्हाईंदा आहियूं ऐं इहो केक जेको आहे हर ग़रीब जे, हर जेको आहे बग़ैर के फ़र्क़ जे माण्हू जे घर में कटियो वेंदो आहे। ऐं मोहतरमा जी सियासत जेका आहे उहा हिकिड़ी लाभ वारी सियासत हुई, बग़ैर मतभेद जी सियासत हुई, बग़ैर के नस्ल परस्ती ऐं रंग जे बिना फ़र्क़ खां सवाइ जी सियासत हुई। ऐं उमेदु कयूं था असांजो भाउ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको चेयरमैन आहे, जंहिं पार्टी जी वाक संभाली आहे, इंशाअल्लाह हू बि अॻिते हली मोहतरमा जे नक्शे क़दम ते हली ऐं हर के ग़रीब जी जेका आहे लाभ थींदो ऐं उनखे फ़ाइदो थींदो। एशिया जी अज़ीम अॻुवाण ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बल्कि मुस्लिम दुनिया जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ये सालगिरह जो केक कटियो वियो आहे ऐं हिते तमामु तालके खितरे जा वर्कर ऐं जियाला मौजूदु हुआ। ऐं असां उमेदु कयूं था त ऐं असांजी उमेदु आहे त उन ई नक्शे क़दम ते उहो ई शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फ़लसफ़ो, उहो ई बेनज़ीर जो परचम असांजो लीडर, असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो खणी अॻिते वधंदो। क़ाइद अवाम एशिया जा अज़ीम लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे अॼु असां जनमदिन जे ख़रादे से पेश करियूं था। अॼु असां में न आहे पर असांजी दिलनि में अॼु बि राज करे थी। मां शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका असां 68वीं सालगिरह हुई ऐं असां अक़लियत जे हवाले सां असां जेका असां हिंदुनि जो हिकु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सियासत हिकु तमामु जेका असां दिलि या बहादुरी असांजे दिलि जी धड़कन हूंदी हुई। बहरहाल अॼु जेका असां मोहतरमा असां गॾु नाहे रही ऐं जेका असां मोहतरमा जूं उहे ई मोहबतूं उहे असांजे दिलनि में अॼु बि क़ाइमु दाइमु आहिनि। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जूं मुल्क लाइ बेमिसाल कुर्बानियुनि हिन हमेशा अवाम जे हक़नि लाइ कोशिशूं कयूं आहिनि। जमहूरियत जे बहाली लाइ पाण पतोड़ियो ऐं भुट्टो ख़ानदान जी मोहबत अवाम जे दिलनि मां कढणु नामुमकिन है। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।